नवा खे आगाह कंदा हलूं। टंडे भागे में शहरनि पारां पाणी चोरी खिलाफ़ रेंजर्स ऑपरेशन जे हक़ में रैली कढी वई आहे। शहरनि पारां ऑपरेशन जे हक़ में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। शहरनि जो चवणु आहे त पाणी चोरनि खिलाफ़ रेंजर्स जे ऑपरेशन जी हिमायत करियूं था। शहरनि पारां हॾा छोड़ शाख ते रेंजर्स ऑपरेशन जारी रखण जो मुतालबो कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। टंडे भागे में शहरनि पारां पाणी चोरी खिलाफ़ रेंजर्स ऑपरेशन जे हक़ में रैली कढी वई आहे। शहरनि पारां ऑपरेशन जे हक़ में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शहरनि जो चवणु आहे त पाणी चोरनि खिलाफ़ रेंजर्स जे ऑपरेशन जी हिमायत करियूं था। शहरनि पारां हॾा छोड़ शाख ते रेंजर्स ऑपरेशन जारी रखण जो मुतालबो कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। टंडे भागे में शहरनि पारां पाणी चोरी खिलाफ़ रेंजर्स ऑपरेशन जे हक़ में रैली कढी वई आहे। छोड़ शाख ते रेंजर्स ऑपरेशन जो रखण जो मुतालबो कयो आहे। टंडो भागे में शहरनि पारां पाणी चोरी खिलाफ़ रेंजर्स ऑपरेशन जे हक़ में रैली कढी वई आहे।